एक एकादशी कोई करे न, एक एकादशी उनके 10,000 साल तपस्या करण जो लाभ एक एकादशी में मिलंदो। एकादशी महात्म बुधण सां ही वडा वडा राजसूय यज्ञ, अश्वमेध यज्ञ, वाजपेय यज्ञ, हजार हजार गौ माता जे दान करण जो लाभ मिलंदो आहे। एकादशी ते कोई कथा ॿुधे भगवान जी जेकी तव्हां 3 कलाक ॿुधी रहिया हो, हिक हिक अक्षर ते, श्लोक ते न, हिक हिक अक्षर ते कपिला गऊ जे दान करण जो लाभ मिलंदो। हाणे ॿुधायो, नोट कंदा वञिजो। हिक एकादशी कोई करे त 88,000 ब्राह्मणन के भोजन खाराइण जो लाभ मिलंदो। हिक एकादशी उन जी पीढ़ियूं तरी वेंदियूं। ब्रह्मा जी चवनि था जेके इन तरह जा भागवत जी आयोजन थियो आहे, एकादशी जो कोई आयोजन करे, कीर्तन करे,